الحمد لوليه والصلاة والسلام على نبيه ورسوله وحبيبه الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله ونشهد أن محمدا عبده ورسوله قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين ولا تقولوا لمن يقتل في سبيل الله أموات بل أحياء ولكن لا تشعرون ولنبلونكم بشيء من الخوف والجوع ونقص من الأموال والأنفس والثمرات وبشر الصابرين الذين إذا أصابتهم مصيبة قالوا إنا لله وإنا إليه راجعون صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الأمي الصادق الأمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما सब साथी दिल जो मोहब्बत सा मदीने जबीर हजरत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जज़ात गिरामी ते आवाज़ बुलंद दुरूद और सलाम जो नजरानो पेश कर अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद अल्लाहुम्मा सल्ली अला बदनि मुहम्मद फिल अबदान अल्लाहुम्मा सल्ली अला बलदि मुहम्मद फिल बिलाद अल्लाहुम्मा सल्ली अला रूह मुहम्मद फिल अरवाह अल्लाहुम्मा सल्ली अला जसद मुहम्मद फिल अजसाद अल्लाहुम्मा सल्ली अला क़ब्र मुहम्मद फिल क़ुबूर अल्लाहुम्मा सल्ली अला रौज़त
محمد في الرياض صلاة تكون للنجاة وسيلة ولعلو الدرجة الكفيلة صلاة تحل بها العقد وتفرج بها القرب نفس الفداء لقبر أنت ساكنه فيه العفاف وفيه الجود والكرم ويا محترم دوستو بھائیرو بزرگو ایک دفعہ بیہر درگاہ عالیہ حرانی شریف میں فقید المثال عظیم الشان شہدائے اسلام کانفرنس ساگو آب تاب سنجاری آئے پر افسوس جو کارواں تھا جو ساگو یا پر امیر کارواں کو نہیں سپاہی داہن پر سپاہ سالار کو نہیں لیکن حالانی وارو گرد و نواہ وارو اللہ قرآن مجید میں تو فرمائے وَلَا تَقُولُوا لِمَنْ يُقْتَلُ فِي سَبِيلِ اللَّهِ أَمْوَاتٍ دیکھا مجھے رستے میں فوتی تا جنرن کے مول نچو ہوئے جیارا ہن اج مجھے شہید بابو تکونے پر یقیناً ان عظیم کانفرنس جو احوال اے شہید والد جے ہنن جیالن جے سبحان اللہ جو صداؤں اللہ مجھے والد جے روح تائیں ضرور پہنچائیں دو روزانو حملہ خودکش دھماکہ ٹارگیٹ کلنگ مختلف مکتب فکر جمانن جو قتل عام ان ملک کے سلامتی کے دعوت لگائن جی کوشش کئی پئی ونجے اجمہ حالانی جے ہن عظیم اجتماع میں حکومت وقت کا مطالبہ تھو کریاں تکلہ جے کے مباد میں جے کو خودکش دھماکو تھیو یا انہیں کہاں پہریاں شکارپور میں جے کو دھماکو تھیو یا انہیں کہاں پہریاں مجھے شہید والد کے شہید کہو گئے انہاں واقعین میں ملتفظ مانن کے گرفتار کرے سریعام جے کماباد شکارپور اے لارکانے جے چوکن تے ریاستے ٹنگیو بنے اے جے کرے حکومت مانن کے امان ڈیڑ میں ناکام تھی چکی ہے تو پانچن کرسن کا الگ تھی بنے یہ مطالبہ ٹھیکا یہ مطالبہ ٹھیکا آئے دیوبندی بریلوی بنیادن تے شیعہ سنی بنیادن تے تمام مانن کے وڑھائن جی کوشش نہ کریو لیکن حالانی جہن عظیم اجتماع میں ماں پرملا تو جمع اے مجھے نظریو مجھے جماعت جو نظریو مجھے جماعت جو موقفہ ہے جے کو خودکش دھماکہ تو کرے جے کو معصوم مانن کے تو مارے وہ رب رحمان جو بندو نہ ہے وہ شیطان جو بندو بدی چلیو حکمرانو بدی چلیو اساں جے اپن اساں کے بغیر دیے جو درس دینوئی کون ہے اساں جے امرن اساں کے بغیر دیے جی دھن پیاری کون ہے رب محمد جو قسم ایک گندہ کپتی سکتا ظالمن جے سامو جو کی نکا سکن نا اللہ اکبر جی سلام صرف اللہ اکبر اللہ اکبر
पीछे लड़ता करें अल्लाह अकबर अल्लाह अकबर अल्लाह अकबर। ए रब जो कुरान अतन में खड़ी तो जमा मदीने जमीर अभी अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद कयूं हो। जनाब सिद्दीक अकबर भी अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद कयूं हो। जनाब उमर इब्ने खत्ताब भी अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद कयूं हो। जनाब उस्मान भी अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद कयूं हो। जनाब हैदर करार भी अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद कयूं हो। तो करबला जी रेगजार धरती ते सोने हुसैन भी अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद कयूं हो। तो शहादत जे वक्त मुझे शहीद बाबे भी अल्लाह अकबर जो सदाओं बुलंद कयूं हो। मुहर्रम जो दी इंतहाई अजीमुल मर्तबत दी रही। मुहर्रम जो दी बरकत वारो दी रही। मुहर्रम जो दी भलारो दी। तो के गलत बुधायो तो नहीं मुहर्रम जो दी खट्टन के ऊधे करण जो दिया रही। मुहर्रम जो दी नहूसत वारो दिया रही। मुहर्रम जो दी नहूसत जो दी ना है खटोलन ऊंधे कण जो दी ना है रही। मुहर्रम जो दी रहमत ऐं बरकत वारो दिया। सुभान अल्लाह चवंदो हल सुभान अल्लाह चवंदो हल अल्लाह अकबर कबे अब तहां को तो पुछो ममन्या थो नहीं मुहर्रम जे दी हते सोहणे हुसैन के शहादत जो अजीम रुतबो मिलियो। तहां को तो पुछो शहादत इनाम या इम्तिहान। शहादत इनाम या इम्तिहान। नहीं मुहर्रम जो दी बरकतें भलाई वारो दी नहीं। मुहर्रम जो दी अजमत वारो दी नहीं। मुहर्रम जो दी बाबरकत दी अल्लाह पांजे बाबरकत बाने के भलारे बाने के प्यारे बाने के जिगर गोश है सरकारे दो आलम के जनाब हजरत हुसैन के भलारे बाने के भलारे दी हते शहादत जो भलारो रुतबो अता कयो। आवाज न सोचे आवाज न सोचे जेका थकी पियान वो असुर लॻल आहिनि। जेका मुजाहिद वेठा आहिनि वो सुभान अल्लाह मोहब्बत सां अल्लाह अकबर कबीरा रही। मुहर्रम जो दी भलाई जो बरकत जो दी खटोलन ऊंधो करण जो दी ना है। हाँ माके चवण दे ए नहीं मुहर्रम जो दी वो भलाई जो दी वो बरकत जो दी जो रब इन कायनात के खल्क्यो रब इन जमीन के खल्क्यो आसमान के खल्क्यो रब इन दुनिया के खल्क्यो रही। मुहर्रम जो दी हते रब इन कायनात में इन धरती ते बारिश जो पहरियों कतरो नाजिल कयो रहमत की बारिश नाजिल थी तही मुहर्रम जे ॾींहं ते। सुभान अल्लाह में सुस्तिया ए सामो वारा न था ॻाल्हाइणो बांग्लादेश वारा कान ॻाल्हाईंदा। ॾाॾे आदम जी ॾाढी हवा सां मुलाक़ात रही मुहर्रम जे ॾींहं ते थी। ॾाॾे आदम जो ॾाढी हवा सां निकाह रही मुहर्रम जे ॾींहं ते थियो। जनाब मूसा फिरौन ते फतह याब रही मुहर्रम जे ॾींहं ते थियो। फिरौन रही मुहर्रम ते गरक थियो। जनाब नूह जो बेड़ो रही मुहर्रम ते लंगर अंदाज थियो। जनाब यूसुफ खूह जे पेट मां रही मुहर्रम ते ॿाहिर आयो। जनाब यूनुस मच्छी जे पेट मां रही मुहर्रम ते ॿाहिर आयो। जनाब इब्राहिम ते रब बाहि रही मुहर्रम ते बाग बणाई। ॻाल्हाईंदो हल यार। जनाब अयूब के रब बीमारन का शिफा रही मुहर्रम ते ॾिनी। अल्लाह अकबर कबीरा मदीने जमीर फरमायो शाफी महशर साकी कौसर बुलंद बाला कदर रहमत के समंदर हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सब जो सल्लल्लाहु
अलैहि वसल्लम मदीने जे मीर फरमायो जेको मोमिन जेको मुसलमान जेको मुंहिंजो आशिक ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते तड़ कंदो गुस्ल कंदो विंजंदो पाक साफ़ थींदो अल्लाह ॾहीं मुहर्रम ते विंजण जे सदके इन जे जिस्म खे बीमारियुनि खां पाक कंदो। अल्लाह अकबर। तो के गलत बुधायो थो हाकिम तो पट्टी ला है नहीं मुहर्रम जो दी नहुसत जो दी ना है नहीं मुहर्रम जो दी रहमत जो दिया। साईं फरमायो मदीने जे मीर फरमायो जेको मुंहिंजो उम्मती ॾहीं मुहर्रम ते असमत सुरमो पाईंदो अखियुनि में असमत सुरमो विझंदो ॾहीं मुहर्रम ते असमत सुरमे जे सदके अल्लाह उन जे अखियुनि खे बीमारियुनि खां महफूज़ कंदो। उलमा इकराम दा फरमाइन नहीं मुहर्रम ते जेकर असमत सुरमो न मिले आम सुरमो भी मोमिन हुजूर जी सुन्नत समझी करे पाए आम सुरमो पाइण जे सदके भी अल्लाह नहीं मुहर्रम जे बरकत जे करे इन जे अखियुनि खे बीमारियुनि खां महफूज़ कंदो। साईं फरमायो जेको मोमिन ॾहीं मुहर्रम ते पंहिंजे घर जे भातियुनि जी दावत कंदो बचड़नि जी दावत कंदो घर वारनि जी दावत कंदो पंहिंजनि बचड़नि खे चङो चोखो खाराईंदो साईं फरमायो जेको ॾहीं मुहर्रम जे ॾींहं ते घर में चङे खाधे जो इंतज़ाम कंदो अल्लाह इन जे माल में बरकत कंदो। सुभान अल्लाह नथो चए। अल्लाह अकबर कबीरा। मदीने जे मीर फरमायो सरकार दो आलम हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेको ॾहीं मुहर्रम ते पंहिंजनि बच्चनि खे चङो खाराईंदो अल्लाह ॾहीं मुहर्रम ते बच्चनि खे चङो खाराइण जे बदिले इन जे माल में बरकत कंदो। हलाणी वारा उलमा जे मौजूदगी में जिम्मेदारी सां थो ॻाल्हायां बुद्ध बच्चन के हलाल तरीके से खाराइण बच्चन जी हलाल तरीके से खिदमत करण बच्चन जी जरूरत पूरी करण। इन चइजे राशिद फतवा ॾेई वियो त पुटनि खे टीवी वठी ॾियण जाइज़ आहे टीवीअ जी फतवा मां कोन थो ॾियां चङो चोखो खाराइण बच्चन के बेहतरीन खाराइण बच्चन जी बेहतरीन खिदमत करण औलाद जे मथा खर्च करण बापो जेतिरो औलाद ते खर्च कंदो पंहिंजे घर वारनि ते खर्च कंदो अल्लाह इन जो इहो ख़र्चो सदके में लिखाईंदो। बच्चन के जेतिरो खाराईंदो इहो सदके में लिखाईंदो। ऐं मदीने जे मीर फरमायो असदक़तु रद्दुल बला असदक़तु रद्दुल बला ॿुधो सदको मुसीबत के टारींदो आहे। मुसीबतुन को बचण तो चाहे मुसीबतुन को बचण तो चाहे तो औलाद ते खर्च कंदो कर औलाद ते खर्च कंदे मुसीबतुन का बची पवने। अल्लाहु अकबर कबीरा। नहीं मुहर्रम जो दी नहुसत जो दी ना है नहीं मुहर्रम जो दी रहमत जो दिया। मदीने जो मीर हिजरत करे मदीना मुनव्वरा पहुंचा साईं जरे मदीने आया साईं ॾिठो मुहर्रम जे महीने में यहूदी रोज़ो था रखन साईं पूछो यहूदी छो था रोज़ो रखन खैर ता है छा थियो यहूदी छो था रोज़ो रखन सहाबा इकराम जो साईं यहूदी इन जे करे था रोज़ो रखन जो इन ॾींहं ते फिरौन गरक थियो हो इन ॾींहं ते जनाब मूसा कामयाब थियो हो हज़रत मूसा जे कामयाबी जे करे फिरौन जे गरक थियण जे करे यहूदी नहीं मुहर्रम ते रोज़ो था रखन। साईं फरमायो यहूदिन जो मूसा सां मां मोहम्मद का वधीक ताल्लुक छा। साईं फरमायो मां मोहम्मद भी नहीं मुहर्रम ते रोज़ो रखंदुसि। साईं फरमायो मां भी रोज़ो रखंदुसि। साईं सहाबा के हुक्म कयो तहां भी रोज़ो रखो। साईं फरमायो जेकॾहिं अगले साल अल्लाह मांखे ज़िंदगी ॾिनी त मां ॾहीं मुहर्रम सां गॾु 9 मुहर्रम जो भी रोज़ो रखंदुसि। इन जे करे अगले साल साईं अल्लाह के प्यारा थी विया रोज़ा न रखी सघिया। उलमा फरमाइन था त मदीने जे मीर जे ख्वाहिश के साम्हूं रखी करे मुसलमाननि के घुर्जे त 9 मुहर्रम जो भी रोज़ो रखन ऐं 9 मुहर्रम सां गॾु या 9 मुहर्रम जो रोज़ो या 11 मुहर्रम जो रोज़ो को हिकिड़ो रोज़ो उन सां ज़रूर मिलाइन ताकि मदीने जे मीर जी ख्वाहिश पूरी थिए। अकबर कबीरा 9 मुहर्रम जो ॾींहुं नहुसत जो ॾींहुं आहे
नहीं मुहर्रम जोड़ी रहमत जोड़ी भलाई जोड़ी बरकत जोड़ी मन्या थो नहीं मुहर्रम दे सोहणे हुसैन जी शहादत थिया केड़ो हुसैन अल्लाह अकबर नहीं मुहर्रम जोड़ी भी भलारो सोहणो हुसैन भी भलारो नहीं मुहर्रम जोड़ी भी अजमत वारो सोहणो हुसैन भी अजमत वारो केर मुकाबलो कंदो हसन हुसैन जे रुतबे सा या गालाइंदो तुम गालाया गालाइंदा हलो भला एग्रीमेंट क्यों मुआहिदो क्यों हालाड़ी वारन सा एग्रीमेंट क्यों एग्रीमेंट यह है तो जेतरी देर तहानी सुभान अल्लाह जारी ओतरी देर मुझी तकरीर जारी जाते तहानी सुभान अल्लाह बंद होते मुझी तकरीर बंद अन फैसलो तहां ते घणी देर था गाल रायो अन फैसलो तहां ते घणी देर था गाल रायो केर मुकाबलो कंदो सोने हसन हुसैन जे रुतबे सा अल्लाहु अकबर कबीरा बई बचड़ा मदीने जे मीर जा जिक्र कोशा अल्लाहु अकबर कबीरा साईं जे कनन मुबारकन ते खबर पहुंची रब अली के बचड़ो दिनो रब अम्मा फातिमा के बचड़ो दिनो साईं जन सोने अली जे घर आया साईं जन अम्मा फातिमा जे घर आया साईं अली अली मुबारक हो जाई रब बचड़ो दिनो चाई मुबारक हो जाई फातिमा मुबारक हो जाई रब गुलन जड़ो बचड़ो दिनो चाई प्यारो बचड़ो मुबारक हो जाई अली पुत्र जो नालो छातो रखे हज़रत अली जो साईं माखा पूछो था तपो मां नालो सोचो हर आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह आखिर दावाना मुआहिदो कहां टोड़ियो मुआहिदो कहां टोड़ियो साईं फरमायो अली बच्चे जो नालो छातो रखे साईं माखा पूछो था तपो साईं मां नालो सोचो हर्ब हर्ब माना जंग जंग दुश्मन सा जंग दीन जे दुश्मन सा इस्लाम जे दुश्मन सा कुरान जे दुश्मन सा सरकार को आलम जे दुश्मन सा जंग साईं माखा पूछो था तमा नालो सोचो हर्ब हर्ब माना जंग छो त अली दिलेर हो ना अली बहादुर हो ना अली चरी हो ना अल्लाहु अकबर न अली न मां मोहम्मद न बचड़े जो नालो हसन थो रखा गुजर सो गुजरियो अल्लाह साईं सोने अली के अम्मा फातिमा के बियो बचड़ो दिनो साईं के खबर पाई साईं आया अली मुबारक हो जाई रब बियो बचड़ो दिनो चई अली मुबारक हो जाई फातिमा मुबारक हो जाई रब बियो गुलन जड़ो बचड़ो दिनो थे अली इन जो नालो छाचो रखे साईं माखा पूछो था वो हो हर्ब न त हे हर्ब आयन फरमाया न अली न वहुन जो नालो हसन रखियो आ त हिन जो नालो मां मोहम्मद हुसैन थो रखा मां के चवण दे हसन सजो जो सजो हसीन हो हुसैन में हुस्न ही हुस्न हो अल्लाहु अकबर कबीरा तू फखर सा चवनो मां के पुट जायो साईं इदरीस मां जे पुट जे कन्न में अजान चई साईं इदरीस मांजे पुट जे कन्न में तकबीर चई तू फखरी मानन के बुधाइंदो मांखे पुट जायो डॉक्टर निसार साहब तकबीर चई अजान चई तू फखर से बुधाइंदो मांखे पुट जायो शहीद खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह अजान चई तकबीर चई केर मुकाबलो कलो सोहणे हसन हुसैन जे रुतबे सा जो बिनी बचड़न जे कन्न में बांग में मदीने जे मीर चई त बिनी बचड़न जे कन्न में तकबीर में मदीने जे मीर चई अल्लाहु अकबर कबीरा केर भागा कदो केर रीसा कदो इनन बिनी बचड़न जे भागन सा एक दफे उम्मे फजल साईं जे खिदमत में आई साईं रात ख्वाब ॾिठो तम खतरनाक ख्वाब ॾिठो तम साईं ॾाढो अजीब ख्वाब ॾिठो तम साईं ख्वाब खां पोइ निंड हराम थी वई आहे निंड उॾी वई आहे साईं महिरबानी कयो मां ॾाढी परेशान हां मांखे ख्वाब जो ताबीर ॿुधायो साईं फरमाया उम्मे फजल खैर ताहे
छा थियो आहे? साईं ॾाढो ख़तरनाक ख़्वाब ॾिठो आहे। साईं फरमायो छा ॾिठो अथई? साईं ॾिठुमि त सुहिणे सरकारे दो आलम साईं अव्हां जे जिस्म जो को टुकड़ो कटिजी मुंहिंजे झोलीअ में पियो आहे। अल्लाहु अकबर कबीरा। उम्मे फजल थी फरमाए साईं मदीने जे मीर के ख्वाब में ॾिठो अथमि, साईं अव्हां खे ख्वाब में ॾिठो अथमि, अव्हां जे जिस्म जो को टुकड़ो कटिजी मुंहिंजे झोलीअ में पियो आहे। साईं मां जी निंड उॾी वई। साईं मां बेचैन हाँ, साईं मां परेशान हाँ। ही कहिड़ो ख्वाब आहे? ही छा माजरा है? साईं जॾहिं उम्मे फजल जो इहो ख्वाब ॿुधो, हालाणी वारा तवज्जो कजांइ, ख्वाब ॿुधो साईं जन मुस्कुराए पिया। साईं जन मुस्कुराए ॾिनो ऐं तोखे ख़बर आहे जॾहिं मदीने जो अमीर मुस्कुराईंदो हो रब जन्नत जा अठई फाटक खोलाए छॾींदो। साईं उम्मे फजल यो ख्वाब परेशानी जो ख्वाब ना है, यो ख्वाब भलारो ख्वाब आ। उम्मे फजल अल्लाह मुझी न्याणी फातिमा के बचड़ो दींदो, मुझी न्याणी फातिमा जो हो बचड़ो मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो तुझी झोलीअ में ईंदो। अल्लाह अकबर। कुछ अरसो गुजरियो अल्लाह साईं सोहणो हुसैन अम्मा फातिमा के ॾिनो। अम्मा फातिमा उम्मे फजल के घुरायो। उम्मे फजल हे दिया ख्वाब ॾिठो ही न, ख्वाब ॾिठो ही न, साईं जन ताबीर ॿुधायो ही न त मुंहिंजो बचड़ो तुंहिंजी झोलीअ में ईंदो। वठ अॼु ख्वाब जी ताबीर खे सचो कर। उम्मे फजल सोहणे हुसैन के खयो, सोहणे हुसैन के चुमियो, सोहणे हुसैन के छाती सां लगायो, खणी करे साईं जन जे खिदमत में आई। साईं हे हुसैन खणी आई। हाँ साईं अॼु ख्वाब जो ताबीर पूरो थियो। साईं जन मुंहिंजी न्याणी फातिमा जो हो बचड़ो मां मोहम्मद जे जिगर जो टुकड़ो तुंहिंजी झोलीअ में ईंदो। अल्लाह अकबर। कुछ अरसो गुजरियो अल्लाह साईं सोहणो हुसैन अम्मा फातिमा के ॾिनो। अम्मा फातिमा उम्मे फजल के घुरायो। उम्मे फजल हे दिया ख्वाब ॾिठो ही न, ख्वाब ॾिठो ही न, साईं जन ताबीर ॿुधायो ही न त मुंहिंजो बचड़ो तुंहिंजी झोलीअ में ईंदो। वठ अॼु ख्वाब जी ताबीर खे सचो कर। उम्मे फजल सोहणे हुसैन के खयो, सोहणे हुसैन के चुमियो, सोहणे हुसैन के छाती सां लगायो, खणी करे साईं जन जे खिदमत में आई। साईं हे हुसैन खणी आई। हाँ साईं अॼु ख्वाब जो ताबीर पूरो थियो। साईं जन उम्मे फजल जी फरमाए साईं जन मां सोहणो हुसैन वरतो। साईं जन सोहणे हुसैन के वठी करे सीने सां लगायो। साईं जन सोहणे हुसैन जे चपन के चुमियो। साईं जन सोहणे हुसैन जा गल था चुमनि। साईं जन सोहणे हुसैन जो माथो था चुमनि। साईं जन सोहणे हुसैन जे ज़बान के था चूसनि। सुभान अल्लाह चाहिए। सहाबा इकराम तो फरमाइन मदीने जो मीर सोहणे हुसैन जी ज़बान के ये चूसींदो हो। कान यमदस्सु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिसान अल हुसैन कमा यमदस्सु रजुलु तमरा। मदीने जो मीर सोहणे हुसैन जे ज़बान के ये चूसींदो हो जे माण्हू खारक के चूसींदो आ। अल्लाहु अकबर कबीरा, अल्लाहु अकबर कबीरा। उम्मे फजल जी पूछे साईं हिननि बचड़नि खे तहां चुमियो था था, साईं हिननि बचड़नि खे चुमियो था था, तहां हिननि बचड़नि जे ज़बान के चूसियो था। साईं तहां बचड़नि के सिंघो भी था। चुमण तो समझ में अचे थो, सिंघण समझ में नथो अचे। साईं फरमायो हमारे हायत आया फिद दुनिया, हमारे हानत आया फिद दुनिया। रब मां के है मुंहिंजा ॿई बचड़ा हसन ऐं हुसैन मां के रब दुनिया में जन्नत जा गुल बणाए ॾिना आहिनि। मां के हसन ऐं हुसैन मां जन्नत जे गुलनि जी खुशबू ईंदी आहे। अल्लाह अकबर। उम्मे फजल जी फरमाए साईं जन हुसैन जे चपन के चुमन था, ज़बान के चूसन था, साईं जन बचड़े जे गलन के चुमन था, मथे के चुमन था। अजीब मंजर आ, अजीब सुरूर जी कैफियत आ, अजीब प्यार जी कैफियत आ। तुम्हें बच्चे के चुमनो आ, तुम्हें बच्चे के सीने से लगाइनो आ। छा तो मंजर आ मदीने जो मीर सोहणे हुसैन के सीने से लगायो वेठो। उम्मे फजल जी फरमाए इन सुरूर जी कैफियत में अचानक मदीने जे मीर जे अखिन मां
ज़ारो क़तार नीर शुरू थी विया साईं जे अखियुनि मां ओढ़ा शुरू थी विया साईं जे अखियुनि मुबारकनि मां आब शुरू थी विया उम्मे फज़ल साईं ख़ैर त आहे हे सुरूर जी कैफियत में हे प्यार जी कैफियत में साईं बच्चे के चुमण जी कैफियत में हे गोढ़ा समझ में न था अचन साईं फरमायो उम्मे फज़ल बुत हाणे हाणे जिब्राइल आयो जिब्राइल मां के चयो महबूब बच्चन के चुमे वठ बच्चन के चूसे वठ बच्चन के सिंगी वठ बच्चन सा प्यार करे वठ छो त इहो हुसैन जंहिंजे गलन के तू चुमे थो जंहिंजे चपन के तू चुमे थो माण्हू इनके शहीद कंदा इन्हनि चपन ते जंहिंजे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चप था लगन इते ज़ालिमनि जूं छड़ियूं लगंदियूं जेको कंध चेहरो मदीने जे मीर जे गोद में आ महबूब वो वक्त ईंदो जो इहो चेहरो इहो कंध नेज़े ते हूंदो अल्लाहु अकबर कबीरा साईं फरमायो उम्मे फज़ल मांखे हुसैन जे इन कैफियत रुआरे विधो केर मुकाबलो कदो सोहणे हसन सोहणे हुसैन जे अज़मत सां हिक दफ़े साईं जन शाफी महशर साकी कौसर बुलंद बाला कदर रहमत जो समंदर हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी जे मिंबर ते हिन साईं जन खुतबो था ॾियनि जुमे जो खुतबो था पढ़नि सामो मस्जिद नबवी जे आगुर में सोनो हसन सोनो हुसैन बई मासूम बचड़ा साईं जी नज़र पई बई बचड़ा साईं जन दे सुरंदा था अचनि मासूम बचड़ा हलंदा था अचनि साईं जन ॾिठो त बई बचड़ा थाबिड़जी पिया किरी पिया वरी उथिया वरी साईं जन ॾे सुरिया वरी थाबिड़जी पिया वरी किरी पिया वरी उथिया वरी टियों दफ़ो थाबिड़जी पिया किरी पिया जॾहिं टियों दफ़ो किरिया मदीने जे मीर जुमे जो खुतबो अध में छॾियो साईं जन मिंबर अध में छॾियो साईं जन मिंबर तां लथा सहाबा जे सफ़ुनि खे चीरे साईं जन ॿिन्ही बचड़नि ताईं पहुता साईं जन ॿिन्ही बचड़नि खे खयो साईं जन ॿिन्ही बचड़नि खे सीने सां लॻायो साईं जन वापसि मिंबर ते आया साईं जन जुमे जो खुतबो ॿीहर शुरू कयो साईं जन क़ुरान पाक जूं हे आयतूं तिलावत कयूं ओ करीम रब ओ हन्नान रब ओ मन्नान रब ओ वासिउल मग़फ़िरा रब रब तू सच फरमायो इन्नमा अमवालुकुम व औलादुकुम फितना बोला तू सच चयो त माल में भी इम्तिहान आ त औलाद में भी इम्तिहान आ मौला मां न पियो वञणु चाहियां मां खुतबो न पियो छॾणु चाहियां मिंबर न पियो छॾणु चाहियां पर मौला ॿिन्ही बचड़नि जे मोहब्बत मां मोहम्मद खे मजबूर करे विधो केरु रिज़ा कंदो सुहिणे हसन हुसैन जे भागन सां अल्लाहु अकबर कबीरा साईं जन निमाज़ में हिन साईं जन सजदे में हिन साईं जन निमाज़ था पढ़ाइनि मदीने जे मीर जे हिकिड़े कुल्हे ते सुहिणो हसन चढ़ियो पियो आहे त ॿिए कुल्हे ते सुहिणो हुसैन चढ़ियो पियो आहे साईं जन बचड़नि खे परे नथा कनि साईं जन सजदे में नथा उथनि पर ॿिन्ही बचड़नि जे मोहब्बत में महबूब सजदे खे लंबो थो करे अल्लाहु अकबर कबीरा हे रब जो कुरान हथन में खणी तो चवां जिम्मेदारी सां तो चवां तोखे ग़लत ॿुधायो अथऊं जीअं सुहिणे अबू बकर जे मोहब्बत खां सवाइ असांजो ईमान पूरो कोन्हे जीअं सुहिणे उमर जे मोहब्बत खां सवाइ असांजो ईमान पूरो कोन्हे जीअं सुहिणे उस्मान जे मोहब्बत खां सवाइ असांजो ईमान पूरो कोन्हे जीअं सुहिणे अली सुहिणे हसन सुहिणे हुसैन जे मोहब्बत खां सवाइ बि असांजो ईमान पूरो ई कोन्हे शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर अल्लाहु अकबर कबीरा चवनि था चङो भला इहा ॻाल्हि मुलो तव्हांजी मञूं था लेकिन तव्हां अलीअ खे पहिरें नंबर ते नथा मञो चवनि था न भाउ तव्हां दम मस्त कलंदर अली दा पहला नंबर अब अच्छा ख्याल आप मां समझो तो सब थक जी पे रहने दुआ अरे गड़बड़ शुरू थी भैया अब दुआ करो वाणे केड़ा केड़ा दा चवन दुआ करो ओ जेका मोहब्बत से बैठन भैया तो बुलंद करे अल्लाह अकबर जी सदा मुजाहिद गली गली
अकबर कबीरा चवंदा ए अली के पहले नंबर ते न था वञन दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर मां जो हालाणे में तो चवा अबू बकर दा पहला नंबर सुभान अल्लाह में सुस्तिया सुभान अल्लाह में सुस्तिया आमा केर थींदो आ नंबरन विरहाइण वारो साईं निसार शाह साहब केर थींदो आ नंबरन विरहाइण वारो साईं इदरीस केर थींदो आ नंबरन विरहाइण वारो अल्लाहु अकबर मुझी केड़ी हैसियत जो मां सोने अबू बकर में सोने उमर में सोने उस्मान में सोने अली में नंबर विरहाया पहिरों नंबर अबू बकर सिद्दीक के ॿियो नंबर जनाब उमर के टियों नंबर जनाब उस्मान के चौथों नंबर जनाब अली के ॾियण वारो मां नाया मदीने जो मीर पाण है सुभान अल्लाह चई त गुफ्तगू के अॻिते हलाया नंबर ॾियण वारो मान आया मदीने जो मीर पाण है अल्लाह अकबर तू जुम्मे जे खुतबे में इमाम का ॿुधंदो हर जुम्मे ते इमाम मदीने जे मीर जी ये हदीस तुझे सामने पढ़दो साईं फरमायो अरहम उम्मती बे उम्मती अबू बकर अरहम उम्मती बे उम्मती अबू बकर वअशद्दुहुम फी अम्रिल्लाह उमर वअस्तक़हुम हयान उस्मान वअक़ज़ाहुम अली साईं का पुछ न साईं ता सोने अबू बकर जो नालो पहले नंबर ते छो वरतो सोने उमर जो नालो बे नंबर ते छो वरतो सोने उस्मान जो नालो टे नंबर ते छो वरतो सोने अली जो नालो चौथे नंबर ते छो वरतो इन नंबर ॾियण वारो मां नाया मदीने जो मीर पाण है अॻिते हला मदीने जो मीर हथ खई बीठो आ दुआ तो घरे ओ करीम रब ओ रहीम रब ओ हन्नान रब ओ मन्नान रब ओ वासिउल मगफिरा रब रब रहिमल्लाहु अबू बकर रहिमल्लाहु अबू बकर रहिमल्लाहु उमर रहिमल्लाहु उस्मान रहिमल्लाहु अली मौला मुझे अबू बकर जी पारत थई मौला मुझे उमर जी पारत थई मौला मुझे उस्मान जी पारत थई मौला मुझे अली जी पारत थई साईं का पुछ न साईं ता हथ खयूं बिठायो दुआ में ता पहले नंबर ते सोने अबू बकर जो ॿिए नंबर ते सोने उमर जो टे नंबर ते सोने उस्मान जो चौथे नंबर ते सोने अली जो नालो छो वरतो जी खत्म क्यों अल्लाहु अकबर कबीरा अल्लाहु अकबर ओ का जगह चाहिनो ऑफिस चाहिनो दुकान चाहिनो बिल्डिंग चाहिनो इनाग्रेशन कराइनो इफ्तिताह कराइनो आयरा खजना आयरा चेबो न अजेबो आयरा आयरा खजना है संगे बुनियाद रखबो सहाबा इकराम मस्जिद नबवी जा आयरा खया मस्जिद नबवी जी तामीर शुरू थी थे मस्जिद नबवी जी तामीर करनिया आयरा खजी विया सहाबा मदीने जे मीर जे खिदमत में हाजिर था साईं जिम्मेदारी सा तो ॻाल्हायां मां कोटिया जो लालो पठान आया जो तकिए करे कोटिया विनुस वेझो लारकाने जो हां जे करे साबित न करे सघां त जेका चोर जी सज़ा वा मुंहिंजी सज़ा सुभान अल्लाह मोहब्बत सा सहाबा आयरा खया साईं मस्जिद नबवी जो कम शुरू तो थे तामीर शुरू थी थे साईं अचो मस्जिद नबवी जो इफ्तिताह कयो बुनियाद रखो संगे बुनियाद रखो साईं सिर रखो ताजा मस्जिद नबवी जो कम शुरू कयो साईं जन आया तशरीफ फरमा था साईं जन मस्जिद नबवी जे बुनियादन में सिर रखी साईं जन सिर रखण का पो फरमायो अबू बकर का थे सुनो अबू बकर आए साईं अबू बकर तक ये पेरी सिर मार किया अबू बकर मांजे सिर सा गड बी सिर तू रख बीसर जनाब अबू बकर रखी अल्लाह अकबर कबीरा जने हजरत अबू बकर बीसर रखी साईं फरमायो उमर का थया उमर का थया उमर का थया सुनो उमर जवाब थोड़े फिदा का भी बउमी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फिदा का भी बउमी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं उमर जा मावे पी कुर्बान जन उमर हाजिरा न यार न सुभान अल्लाह न
सुभान अल्लाह मोहब्बत सां चओ त हिकिड़ो किस्सो यादि अची वियो तोखे ग़लति ॿुधायो अथऊं त हुसैन जो ऐं उमर जो जहिड़ो हो अल्लाह जो कसम सुणे हुसैन ऐं उमर जो पाण में प्यार हो सुभान अल्लाह चओ त किस्सो ॿुधायो है सोने हुसैन ऐं सोने उमर जे मोहब्बत जो किस्सो ॿुधायो है चईले सुभान अल्लाह एक दफ़े सोनो उमर मस्जिद नबवी जे मिंबर ते जुमे जो खुतबो थो पढ़े मस्जिद नबवी जे मिंबर ते सोनो उमर जुमे जो खुतबो थो पढ़े सामो आगुर में मस्जिद नबवी जे सहन में आगुर में बबार रांद था खेॾनि बबार रांद था खेॾनि मासूम बच्चा सामो उमर तवज्जो कर गौर सां सोहणो उमर मस्जिद नबवी ते मिंबर रसूल ते जुमे जो खुतबो थो पढ़े सामो आगुर में मासूम ॿार रांदि था खेॾनि हिकु सोहणो हुसैन ॿियो सोहणे उमर जो पुटु हज़रत अब्दुल्ला बिन उमर ॿई बचड़ा रांदि था खेॾनि हज़रत हुसैन चयो हज़रत अब्दुल्ला बिन उमर खे सामो तके थो तक सही सामो ओ सामो मस्जिद नबवी जे मिंबर ते जेको माण्हू वेठो खुतबो थो पढ़े न जेको शख्स खुतबो थो पढ़े न इहो असांजो ग़ुलाम आहे हुसैन चयो सामो जेको मस्जिद नबवी जे मिंबर ते खुतबो थो पढ़े न इहो असांजो ग़ुलाम आहे हज़रत अब्दुल्ला बिन उमर चयो हुसैन मुंहिंजे बाबे जे लाइ थो चए जी हा तुंहिंजे बाबे जे लाइ थो चवां तुंहिंजो बाबो असांजो ग़ुलाम आहे हज़रत हुसैन चयुसि तू उमर जे लाइ थो चई त उमर तव्हांजो ग़ुलाम आहे जी हा मां उमर जे लाइ थो चवां उमर असांजो ग़ुलाम आहे खुतबो पूरो थियो निमाज़ पूरी थी सहाबा इकराम घरनि ॾे रवाना थिया जनाब उमर घर आयो चारपाईअ ते खट ते लेटियो पियो मासूम अब्दुल्ला बिन उमर आयो बाबा बाबा तव्हां जे महिल जुमे जो खुतबो पिया पढ़ो बाबा जे महिल तव्हां जुमे जी तकरीर पिया कयो बाबा उन वक़्तु मां हुसैन सां मस्जिद नबवी जे सहन में खेॾां पियो बाबा मूंखे हुसैन चयो त तुंहिंजो पीउ उमर असांजो ग़ुलाम आहे हज़रत उमर उथी वेही रहियो कि पुट अब्दुल्ला छा थो चए जी हा बाबा मां सही थो चवां हुसैन चयो तव्हां जे लाइ त उमर असांजो ग़ुलाम आहे हज़रत उमर चयो अब्दुल्ला वन हुसैन ॾे वञ हुसैन खे वञी चओ त पापो उमर थो चए जेका अॻोणे तूं लफ़्ज़ चया आहिनि इहे लफ़्ज़ लिखी ॾे हज़रत अब्दुल्ला बिन उमर आयो हज़रत हुसैन जे दरवाज़े ते हुसैन जी अॻोणे खेॾूं पिया जी हा जी तूं चयो त मुंहिंजे बाबे जे लाइ उहो असांजो ग़ुलाम आहे जी हा मां चयुमि तुंहिंजे बाबे जे लाइ त उहो असांजो ग़ुलाम आहे जी बाबे मोकिलियो आहे त हुसैन खे चओ त इहे लफ़्ज़ हुसैन पने ते लिखी ॾे हज़रत हुसैन किल्क खईं कागज़ कयो लिखियईं उमर असांजो ग़ुलाम आहे पने ते लिखियईं उमर असांजो ग़ुलाम आहे लिखी करे हेठां दस्तखत थो करे हुसैन इब्न अली हेठां दस्तखत थो करे हुसैन इब्न अली हज़रत अब्दुल्ला बिन उमर यो कागज़ खणी सोहणे उमर वटि आयो सोहणे उमर हज़रत अब्दुल्ला खां कागज़ वरितो ॾिसे थो लिखियो पियो आहे उमर असांजो ग़ुलाम आहे उमर असांजो ग़ुलाम आहे हेठां लिखियो पियो आहे हुसैन इब्न अली सोहणे उमर जे अखियुनि मां आब जारी थी विया पने खे चुमे थो पने खे अखियुनि ते थो रखे पने खे सीने ते थो रखे पुट खे थो चए पुट अब्दुल्ला ॿुध जॾहिं तुंहिंजो पीउ उमर मरी वञे त हीअ पर्ची उमर जे सीने ते रखी उमर खे दफ़नाए जाए छो त उमर सम्झे थो त उमर जे बख़्शिश जे लाइ हुसैन जा इहे लफ़्ज़ ई काफ़ी तोखे ग़लति ॿुधायो अथऊं त हुसैन ऐं उमर में इख़्तिलाफ़ हो अल्लाह जो कसम हुसैन ऐं उमर में प्यार हो मस्जिद नबवी जो बुनियाद तो खजे आयरा था खजन साईं संगे बुनियाद में सिर रखी साईं जनाब अबू बकर के सजो अबू बकर सिर रख जनाब अबू बकर सिर रखी साईं जनाब उमर के सजो जनाब उमर आयो सुभान अल्लाह हालानी वारो कहां के खुश थियण घुर्जे दुश्मन के मरण घुर्जे जो अज भी
शहीद इस्लाम जो आवाज जिंदा काबिंदा है इंशाअल्लाह जैसी तई जी रही हूं हक को सदाकत का नारा बुलंद थींदा रहे जनाब अबू बकर का सिर रखराई जनाब अबू बकर संगत टियों नंबर जनाब उमर का सिर रखराई साईं जने जनाब उमर सिर रखी फरमायो उस्मान का थे सुनो उस्मान आयो साईं उस्मान तक तक पेरी सिर मार रखिया बी अबू बकर प्री उमर उस्मान उमर जे सिर सा गड चौथी सिर तू रखना नंबर ॾियण वारो साईं हमादुल्ला नाहे मदीने जो वीर पाण है आदम मस्त कलंदर अली दा पहला नंबर अली भी असांजे मथे जो ताज आ अल्लाह जो कसम ये सोहणो अबू बकर सोहणो उमर सोहणो उस्मान असांजे मथे जा ताज है तीअं ई सोहणो अली सोहणो हसन हुसैन भी असांजे मथे जा ताज सोने उस्मान का सिर रख रही अली का थे अली 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 आयो अली तक मस्जिद नबवी जो बुनियाद तो पे तामीर शुरू थी थे अली पेरी सिर मां रखिया बी अबू बकर प्री उमर चौथी उस्मान अली उस्मान वारी सिर सा गड पंजी सिर तू रखना हजरत अली जने पंजी सिर रखी साईं बाहर आयरन का निकता साईं बाहर बैठा साईं पंजा हथ मुबारक छंडिया हथ छंडे करे साईं फरमायो बुधण वारा बुधो लिखण वारा लिखो हाज़िही खुलफाउ मिन बादी हाज़िही खुलफाउ मिन बादी हाज़िही खुलफाउ मिन बादी माखा पो खलीफन जी तरतीब इहा ई छो आए नंबर ॾियण वारो माना है मदीने जो वीर अल्लाहु अकबर कबीरा सोहणे हसन हुसैन जी अजमत सा केर मुकाबलो कंदो जिनजे लाइ मदीने जे मीर फरमायो इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह सुभान अल्लाह में सुस्तिया ना गुफ्तगू खत्म तो क्या आखिर में पछाड़ी में बेवफाई चंगी ना है फरमायो इन्नल हसन वल हुसैन सय्यदा शबाब अहलिल जन्नह मुंजा पई बचड़ा जन्नत जे जवानन जा सरदार हन केरोरी सांगंदो सोने हसन हुसैन जो रुतबे सा गुमाई जो पुट डायो ही कोने अल्लाह अकबर कबीरा दही मुहर्रम जो दी अजमत वारो दी सोने हुसैन अजमत वारो सोने हुसैन की शहादत अजमत वारी दही मुहर्रम जो दी तो के मुके तरस थोरे पैगाम थोरे ताचो कच्ची करे वक्त जे यजीदन जे बचत का इनकार कयो परमला तो जो मां यजीदियत मर्दाबाद तो कायल हां हुसैनियत जिंदाबाद तो कायल क़यामत जे सुबह ताईं यजीदी लश्कर मर्दाबाद रह दो इंशाअल्लाह ए हुसैनी लश्कर जिंदाबाद रह दो अजलही मुहर्रम ते तमा खां पंहिंजे शहीद बाबे जे जियारन का यो अज़म उछड़ायो हां त इंशाअल्लाह जैसी ताईं जान में रत जो आखिरी कतरो मौजूद है हुसैनी लश्कर वांगर वक्त जे यजीदन जे बचत का इनकार कंदा रहंदा से वक्त जे यजीदन सां विढ़ंदा से दीन जे दुश्मनन सां विढ़ंदा से धरती जे दुश्मनन सां विढ़ंदा से कुरान जे दुश्मनन सां विढ़ंदा से गरीबन मिस्कीनन हारिन जे दुश्मनन सां विढ़ंदा से मस्जिदन ऐं मदरसन जे दुश्मनन सां विढ़ंदा से आलिमन ऐं तालिबन जे दुश्मनन सां विढ़ंदा से ऐं करबला जे महीने में वरी नई करबला है करबला जे महीने में नई करबला है
इलेक्शन जिंदाबाद नहीं करबला हिनन जे लाइ करबला न है करबला हुनन आरोज भी खरीद करे छड़ा कहूं टीआरओस भी ए पुलिस वारन के मानन जो अरे छोरा मता हिकड़ो वोट हेठ मथे जो वो बेरा जो चिक तदा वेड़ त नथी थे इंशाअल्लाह तदा वेड़ थे छी शहीद खालिद महमूद जो खून रंग लाए चुको तदा वेड़ थे भई मुबारक हुजे ता के जमीयत जा चियालो लारकाने सक्कर डिवीजन में इलेक्शन जो मार्को ना परतया 63 शहीद खालिद महमूद जा 63 चियाला बिला मुकाबला कामयाब थी आया है हर जालिम जाबिर आमिर लुटेरे का मुकाबला थींदो इंशाअल्लाह गरीबन मिस्कीनन हारिन के उन्हनि जा हक मिलंदा हाड़ियो बुतो इंशाअल्लाह न चेमा मुजाहिदन जे इंशाअल्लाह जो जालिमन जो मुकाबलो कबो जाबिरन जो मुकाबलो कबो तीन धरती जे दुश्मनन जो मुकाबलो कबो कोई 31 अक्टूबर ते ठप्पो तीर ते या किताब ते आवाज न तो चे आवाज न तो चे अबा करबला जी रेखजार धरती ते यजीद जे त बुतो बुतो मुझे गुफ्तगू आखिरी लफ्ज़ करबला जी रेखजार धरती ते यजीद जे हथ में तीर हो या किताब हो यजीद जे हथ में यजीद जे हथ में सोने हुसैन जे हथ में फैसलो पाण कजो त तीर कंहिंजो निशान आ किताब कंहिंजो निशान आ आर कबा पार कबा तीर जा टुकर चार कबा आर कबा पार कबा तीर जा टुकर चार कबा अक्टूबर जमीयत जे चियालन जे फतह जो नी आहे इंशाअल्लाह हक और सदाकत जे नारन जो नी आहे इंशाअल्लाह अल्लाह जे धरती ते अल्लाह जे निजाम जो नी आहे इंशाअल्लाह आबदी चलो इनकलाब जो आगाज थी चुको हाणे ज़ालिमन जाबिरन आमिरन लोटन लुटेरन मां जिंद छड़ाइण जो आगाज इंशाअल्लाह सभा जड़ी सिंध के वागुल जवातन आगाज करण जो आगाज थी चुको है इंशाअल्लाह इब्ने मुफ्ती महमूद हजरत मौलाना फजल रहमान जे क़यादत में अल्लाह जे धरती ते अल्लाह जो निजाम नाफिज थी मोहम्मद अरबी जी शरीयत नाफिज थी कुरान जो कानून नाफिज थी ना जो को चाहिए अल्लाह तबारक व तआला मंजूर मकबूल फरमाए वमा अलैना इल्ला दुआ का पहला एक जरूरी ऐलान ॿुधो ऐलान इहो आहे त 29 नवंबर ईंदड़ महीने जी 29 तारीख़ मुझे शहीद बाबे जे शहादत जो ॾींहुं आहे साॻो ई ॾींहुं साॻी स्टेडियम साॻो लारकाणो साॻियो वक़्तु ऐं इंशाअल्लाह लारकाणे जे स्टेडियम में 20 लख चियाला कहिड़ा कहिड़ा 29 नवंबर ते लारकाणे पहुचंदा लारकाणे अचबो जेकर शींहं जो धारे अचबो मतन सां कफन बदी अचबो हाणे मां तव्हां सभिनी दोस्तनि खे शहीद खालिद महमूद जे रूह जे तरफ़ां दावत थो ॾियां 29 नवंबर ते लारकाणे اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين اللهم إنا نسألك العفو والعافية والمعافاة الدائمة في الدين والدنيا والآخرة اللهم أجرنا من النار اللهم أجرنا من النار اللهم أجرنا
अजिरना मिनन्नार। या अल्लाह अज जो हिन प्रोग्राम के मंजूर मकबूल फरमा। या अल्लाह इन दोस्तों की शिरकत के मंजूर मकबूल फरमा। जिन खर्च के उन्होंने खर्च के मंजूर मकबूल फरमा। जिन मेहनत के उन्होंने मेहनत के मंजूर मकबूल फरमा। जिन मदरसे के इन खानकाह के क़यामत के सुबह तक शाद व आबाद बढ़ा। इता क़ाल अल्लाह क़ाल रसूल जो सदाओं बुलंद फरमा। या अल्लाह इन दरगाह जे इन मुतवल्लीन के हज़रत डॉक्टर निसार शाह साहब के साईं हमादुल्लाह शाह साहब के दिन दुगनी रात चुगनी तरक्की नसीब फरमा। वनबानन जी हिफाजत फरमा। कदम कदम ते नुसरत मदद फरमा। हक के आलिमन जी हिफाजत फरमा। तालिबन जी हिफाजत फरमा। जमीयत उलमा इस्लाम जी हिफाजत फरमा। कायद मिल्लत इस्लाम ये हज़रत मौलाना फज़ल रहमान जी हिफाजत फरमा।